जो मौलवी फजलू रहमान माना तो चवास यो पाण खे वॾो लीडर पुट समझे तो बेनज़ीर आई खट्टी आई अॻे दौर में वठी फतवा ॾिनई औरत जी सरबराही हराम 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 माई सरबराह नथी थिए जाइज़ ई कान्हे माई चयो मां तुंहिंजे पिणे खे सुञाणा थी आहियां पासो ॾेई घुराए इस्लामाबाद में बिस्कोट अची विया बोतलूं अची वियूं ढोकड़ अची विया थधा पाणी अची विया कचहरियूं करे मौली साहब खे सुर्खी पाउडर हणी उहा भले वॾी होशियार आहे छिलको चिमको करे जो आॾो वेठी अधु मौली जो ईमान त पूरो थी वियो बाक़ी बचुसि अधु जे मौलाना छो चरियो थियो आहे छितो अची थियो आहे हे वठ तूं 10 लख वॾी बि जेको खपई उहो तोसां मां ॿधल आहियां पोइ वरी ॿिए ॾाड़ जी फतवा नहीं त हमारा पीपल्स पार्टी के साथ इत्तेहाद है नतीजो है नुक्तो जो मुसल्ले ते बेनज़ीर पुठा फजलू बीठो आहे अरे 10 दिहाड़े 15 दिहाड़े माई जी क्या बात है मेरा काम है क्या काम है मुझे परमानेंट चाहिए अफगानिस्तान डीजल भेजना है अब आप समझे ना उते डीजल की कमी ही जो मौलाना को 10 ट्रक 10 टेलर न है जब कई बैरल तेल ईंदो आहे 10 बैरल हिनखे हर महीने जी मोकल आहे भली खणी महीने में 10 लख पियो कमाए हिकिड़े महीने 10 लख ॿिए महीने 10 लख कमीशन पई हले मौलाना तस्वीर वेठो पढ़े हलंदे माई बि कक थी जंहिं अचे त डीज़ल आख़िर जे बेज़ार थी मौलाना साहब पहुतो माई जेके इतला मिलियो त मौलाना आयो आहे केरु आयो आहे जे मौलाना डीज़ल आयो आहे कहिड़ो मौलाना ॾाढे चयो मौलाना डीज़ल जंहिं डीज़ल माई कस बंदि हाणे कावड़ियो ते टियों ॾाड़ो मां अख़बार में पढ़ियोमांसि त वज़ीर आज़म साहब नवाज़ शरीफ सुधरी वञे न त असां हुनजे वज़ीर आज़म हाउस ऐं 70 वारे हाउस ते कब्ज़ो करे मदरसो ठाहींदासीं मस्जिद ठाहींदासीं हलड़ी फूसी तुंहिंजी थी बड़ खे दड़काजे ॾिठो अथव हाणे हे हिन जो लीडर आहे जेको डीज़ल ते पियो विकामे मुंहिंजा प्यारा दोस्त वरी हाणे छा थो करे कि वज़ीर आज़म जे हाउस ते कंट्रोल थो कयां वञ त मोचड़ा अहिड़ा गादी खाने में साई पटी ॾे ख़ुदा पाक जो कसम आहे बेदीन जमात सदाई ॾोकड़नि ते विकामण वारी आहे पाकिस्तान ठहियो पे सभु मुस्लमान मुस्लिम लीग में अब हुया न सभु मुस्लमान कायदे आज़म सां इहे सभु देवबंदी गांधीअ सां सभु कांग्रेसी कट्टा कांग्रेस खे वोट ॾिनो कांग्रेस जे पुठियो लॻा हमेशह वेकाऊ माल विकामंदो रहंदो आहे सियासत में विकामन मज़हब में विकामन दीन में विकामन अल्हम्दुलिल्लाह सुन्नी मुस्लमान दाल खाईंदो आहे पर विकामंदो न आहे असां सुन्नी मुस्लमान जंहिं पंहिंजे मज़हब ते बीठा आहियूं ख़ुदा करे इन ते हुजूं ख़ुदा ताला शलता असांजे ईमान खे सलामत रखे मुंहिंजा भाइरो मुंहिंजी तव्हांखे अपील आहे महिरबानी कयो दोस्त खे दुश्मन खे सुञाणो पंहिंजे खे पराए खे सुञाणो असांजो मज़हब देवबंद खां कोन्हे असांजो मज़हब मदीने खां हलियो आहे चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह हिकिड़ी ॻाल्हि कयां सुभाणे वकड़ ॾींदव मां हिन हराम खे घणो सुञाणंदो आहियां तव्हां चवंदसि हरामी गार आहे त गार कान्हे क़ुरान थो चवे उतुल्लिम बअद ज़ालिका ज़मीन उतुल्लिम बअद ज़ालिका ज़मीन रब थो चए जेको मुंहिंजे महबूब मुहम्मद में ऐब थो कढे सो हराम जो फर्र केर थो चवे चओ क़ुरान ॾाढे जो केर थो चए जोर सां जो केर थो चए उतुल्लिम बअद ज़ालिका ज़मीन ओ मुंहिंजे नबीअ जा ऐब कढण वारो हराम जो फर्र पीर गुलाम जदद सरहदी वरी माना कंदो उतुल्लिम बअद ज़ालिका ज़मीन इहो वहाबी फुड़ो थी गॾु थियो ॻाल्हि साॻी ॻाल्हि साॻी आहे माना ज़िना जो ॼावल आहे अड़े जेको महबूब मुहम्मद करीम जो ऐब कढंदो उन जे विच में रोलो आहे ऐं जंहिंजो विच हलाल जो आहे भली बेनमाज़ी हुजे पर नबीअ जो नालो ॿुधी रोई ॾींदो आहे हबीब जे इश्क में गोरा वहाईंदो आहे सरकार जे नाले ते कुर्बान थींदो आहे हे तोरो ॾाढ़ी वारो हुजे पर हराम विच अथसि न तंहिंजे करे हिन भाॻ खे असर ई कोन थींदो आहे दुआ करे छॾ ख़ुदा नबी जो अदब नसीब फरमाए इहे अबू जहल जो नस्ल थी अबू जहल अंधो थियो पर काठ पियो कलमा भरे सो थोड़ो बिठो भागल भरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे